अहिड़ो ज़िक्र जंहिं ज़िक्र जे लाइ नबी तो फरमाए ही आम ज़िक्र नाहे, ही ज़िक्रुल्लाह है, अल्लाह जो ज़िक्र आहे। कायनात में कोई अहिड़ो ज़िक्र, कायनात में कोई अहिड़ो ज़िक्र नाहे, अगर आहे त चोॾहनि जे मुरीद वटि आहे। कायनात में आहे त चोॾहनि जे मुरीद वटि आहे। मां अञा जुमिलो मटाए चवां, कायनात में उहो ज़िक्र अगर आहे त उन्हनि शख़्सनि वटि आहे जंहिं ज़हरा साईं जे दरवाज़े ते ड्यूटी ॾिनी आहे। बिस्मिल्लाह, मौला इन्हनि हथनि खे सलामत रखे, करबला जे मज़लूम जी ज़ियारत सां मुशर्रफ फरमाए। तवजो कजो, अल्लाह ज़माने खे ॾसे थो, ज़माने वारो हिन घराणे जी बराबरी कंहिं नबी न कई आहे। तवजो, ही घराणो को आम घराणो न आहे। ही घराणो मां जुमिलो चवंदो रहंदो आहियां, ही दर अहल बैत जो सैयदा जो दर उहो दर आहे जंहिं दर ते मोहम्मद रुकंदो हो, जिब्रील झुकंदो। तवजो, पर कॾहिं बि कोई बि हिते अचे त उहिदे सां न अचे, हीणो थी अचे, झुकी अचो, आजिज़ थी अचो, निवड़ी अचो, ॾाढ न कर, निवड़ी अच। निवड़ी ईंदे सलमान बणाईंदई, सीटी ईंदे मरवान बणाईंदई। छो कुरान भी आहे, कुरान भी हिदायत भी कंदो आहे, गुमराह भी कंदो आहे। कंहिंखे गुमराह कंदो आहे कुरान? वमा युज़िल्लु बिही इल्लल फासिकीन। कुरान गुमराह कंदो आहे फासिकन खे। ऐं भी ज़हरा जी ताज़ीम न कई, वो फासिक आहे। माना अल्लाह कुरान में चवण चाहे थो, अल्लाह जो कुरान हिदायत कंदो आहे ज़हरा जे मुहिबन खे, दुश्मन खे ख़्वार कंदो आहे। सबब इहो ई आहे त छह इमाम खां कंहिं पुछा कई, मौला इन मां मुराद छा आहे? रुबत अल कुरान वल कुरान यलअनहु। घणाई कारी कुरान पढ़ंदा, पढ़न त कुरान था। मौला घणाई कारी कुरान पढ़ंदा, कुरान लानत तो करे। उहे कहिड़ा कारी? इमाम जन फरमाइंदा, उहे कारी उहे आहिनि जेके कुरान पढ़न था, दुश्मनी ज़हरा सां रखन था। स्पीड मयार ना है, मोहब्बत फातिमा मयार। तवज्जो आहे अलाए, तवज्जो आहे। एड़ा राकेट तो ता समय जुदा शर्त मोहब्बत फातिमा। अल्लाह ज़माने के दसे तो ज़माने वारो याद रखो, मयार आहे जनाब सैयदा जी मोहब्बत। ऐं हिन दरवाजे सां कंहिं जी भी बराबरी ठहे ही न। छो त ॾिसो, तमाम तर अंबिया मोहम्मद मुस्तफा अचे सबूत थी पियनि। समझ आए? इया न बाबा साईं मारा मारा सां पढ़ंदो, सोहणो अचे नबी उथन, सैयदा अचे सोहणो उथे। ऐं जंहिंजे लाइ मोहम्मद उथे उन दर जो मक़ाम छा हूंदो? उन मक़ाम, उन घर जो मक़ाम छा हूंदो? उन दर जो मक़ाम छा हूंदो? तवज्जो कजो, हज़रत सुलेमान नबी महल ठाराई 17 सालन में। महल ठाराई 17 सालन में। मौला अमीर अलैहिस्सलाम घर ठाहियो 7 ॾींहनि। हज़रत सुलेमान महल ठारायो 17 सालन में ऐं चयईं त हेॾे कोई न अचे। काज़म हुसैन, हेॾे कोई न अचे। मालिक खे ॻाल्हि न वणी, अल्लाह के गाल न वणी। इन 17 सालन जे महल ठाराई, 17 साल जे अरसे में जेको महल ठाराई, ठही बीठो मस। अल्लाह चयो इज़राइल खे, हाणे छो त इन नबी जे 17 हेॾे अंदर कोन अचे मुखां अलावा। इन में थोड़ो तकब्बुर हो, अल्लाह के गाल न वणी। अल्लाह मलकल मौत खे जो हलियो वञेस, हलियो वञेस। जंहिंमहिल अल्लाह जो हुकुम थियो वञ, हलियो वञेस। हे जो वयो सलाम कयईं, चई हेॾे काॾे? चई मां जो झलियो त कोई न अचे, मां जो झलियो कोई न अचे। तू छो आहे? चई तो झलियो हुन चयो, तो झलियो हुन चयो, तो चयो कोई न अचे। मां त उहो आहियां जो कंहिंजे दरवाजे ते इजाज़त न वठंदो आहियां। अल्लाह खे इज़राइल जी ॻाल्हि बि न वणी। अल्लाह बि चयो तुंहिंजे इन ॻाल्हि में बि तकब्बुर आहे। को वक़्तु ईंदो मलकल मौत। बिस्मिल्लाह, सलवात पढ़ो मोहम्मद व अहले बैत। मलकल मौत जो चयो त मां उहो आहियां जो इजाज़त वठण जी ज़रूरत न पवंदी आहे। अली जी इज़्ज़त जो कसम, ख़ालिक अकबर जी आवाज़ से अचे, मलकल मौत इन इजाज़त न वठण वारे में भी थोड़ो तकब्बुर हो। को वक़्तु ईंदो, मां बि करीम आहियां, मां बि रहीम आहियां, मां
अंदर बिस्मिल्लाह कायनात में सिद्धी का साइण जो दरवाजो तवजो है अलाए न ऐं अल्लाह फरिश्तन के चयो जॾहिं भी हिन दर ते वञो न ओहदा पंहिंजा पाण वटि रखिजो ओहदनि सां न वञिजो ईअं आहे या न मिसाल ॾियां ॿियनि वटि विया ओहदा ज़ाहिर कयो बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा वटि विया बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा वटि वञी करे फरिश्ते जिब्रील चयो अना रसूलो रब्बे के मां तुंहिंजे रब जे तरफ़ खां रसूल आहियां मालूम थियो जनाबे मरियम जे दरवाजे ते वञे त उते पंहिंजो ओहदो ज़ाहिर थो करे बीबी मरियम जे दर ते वञे ओहदो ज़ाहिर कयईं अल्लाह चए थो महबूब याद कर इब्राहिम अलैहिस्सलाम जे घर असां मुअज़्ज़िज़ मेहमान मोकिलिया हासे तमाम तर कुतुब खणी ॾिसो तमाम तर तफ़ासीर चवनि थियूं इहे मुअज़्ज़िज़ मेहमान आम न अल्लाह जा फरिश्ता हुया जेके अल्लाह जा फरिश्ता अगर नबी जे दर ते वञनि त मुअज़्ज़िज़ छॾाइनि ज़हरा जे दर ते अचनि त फ़क़ीर छॾाइनि सैयदा जे दरवाजे ते अचनि फ़क़ीर छॾाइनि अल्लाह जे नबी दस्तरखान जो इत्माम कयो हाणे फरिश्तनि जे मिजाज में खाइण त आहे ई अल्लाह जे नबी जा मुक़र्रब फरिश्ता कि खाइण आहे ई कोन वो हर नफ्सा नफ्सी का पाक है तवज्जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम गोश्त पचरायो दस्तरखान हणाई चई खाओ हाणे ॻाल्हि ज़ाहिर थी इते त फरिश्ता आहिनि पहिरियां ख़बर न हुई ख़बर पोइ पई जंहिंमहिल चयूं असां त खाईंदा ई न आहियूं खाइण को पाक ऐं इब्राहिम नबी चयो खाओ चई खाइण को पाक चई खाओ असांजे मिज़ाज में खाइण ई कोन्हे को चई केरु चई अल्लाह जा फरिश्ता तवज्जो आहे अलाए न मालूम थियो फरिश्ता महिमान थी वञनि मुअज़्ज़िज़ थी वञनि दहलीज़ इहो ई फ़र्क़ु आहे दहलीज़ इब्राहिम ऐं दहलीज़ फातिमा जो अली जी इज़्ज़त जो कसम दहलीज़ फातिमा ऐं दहलीज़ इब्राहिम जो इब्राहिम नबी वटि वञनि हू ॿुधाइनि तॾहिं ख़बर पए नबी खे लेकिन दहलीज़ फातिमा ते अची करे चवनि मां मिस्कीन आहियां मां फ़क़ीर आहियां मां हसनैन जो दर्जी आहियां सैयदा फरमाए थी ख़बर आहे तूं जिब्रील नारे हैदरी सलावत पर मोहम्मद ख़बर आहे तूं जिब्रील हिन दर ते वञे न ओहदा पंहिंजा पाण वटि रख मां वरी बि चवां थो हिन दरवाज़े ते जेको ईंदो आहे न सरदारी मिलंदी उन्हनि खे आहे सरदारी उन्हनि खे मिलंदी आहे जेको हिन दर ते झुकंदो आहे जेको ॾाढ ॾेखारींदो आहे ही एॾा लजपाल आहिनि जेको ॾाढ ॾेखारींदो उन्हनि खे एतिरो ख़्वार कंदा दुनिया में बि ज़लील कंदसि आख़िरत में बि ज़लील कंदसि तवज्जो जंहिं बि हिन दरवाज़े ते जेको झुकियो अॼु ॾींहं ताईं सलामनि जे लाइक़ आहे जेको हिन दर ते झुकियो आहे सलामनि जे लाइक़ आहे जंहिं बि दरवाज़े ते सीट कई आहे क़यामत ताईं असांजा बच्चा हुन ते लानतूं रखंदा लानतूं कंदा छो त दरवाज़ो असां हिक ॿिए सां जेका मोहबत कंदा आहियूं न उहा पंहिंजे करे न कंदा आहियूं मोहबत कंदा आहियूं अहल बैत सां अहल बैत जे दर जो कोई बि अचे फ़क़ीर बि ईंदो असांजो भाउ आहे दरवाज़े अहल बैत जी फज़ीलत एतिरी आहे तवज्जो आहे अलाए न सलवात पढ़ो मोहम्मद मयार आहे जनाबे सैयदा मयार आहे जनाबे बतूल साइण तवज्जो आहे मां आयत पढ़ी कुरान मजीद जी सूरह मुबारका पढ़ी था छह इमाम को के पूछा गई मौला शब कद्र जी इबादत जो छा फायदो मौला जन फरमाया जह इबादत कई उन बंदे या इबादत कई ऐं उहो इए वजूद में पाक थी वेंदो जीअं मादर शिकम मां हाणे आयो हुजे मासूम नंढो ॿार हूंदो न हिकिड़ो गुनाहनि खां पाक नंढो मासूम ॿार मौला फरमाया जंहिं इबादत कई मौला अगर इबादत न करे सघो हाणे तवज्जो कजो इमाम जन फरमाइनि था ॿिनि मोमिननि खे मिलाए ईंदड़ शब क़द्र जा अमाल पढ़े जंहिं मोमिन खे मिलायो शब क़द्र जा तवज्जो कजो मासूम फरमाइनि था मुंहिंजा उहे आहिनि जेके मिलाइण सिखंदा हुजनि मिलाइण ॼाणींदा हुजनि जेके टोड़ वारा आहिनि असांजा आहिनि ई कोन
कंहिंजा जुमला हिन मां कल मजलिस में चयो त याद रखो ज़माने वारो हमेशा ठाहिण वारा थियो ठाहिण वारनि जूं कब्रूं बि आबाद आहिनि रहण वारनि जा महल बि वीरान आहिनि ठाहिण वारा हमेशा आबाद रहंदा मौला जन फरमाईंदा मोमिन खे मिलाए मेराज थी वेंदई मोमिन खे मिलाए शब क़द्र जी इबादत थी वेंदई मौला जन फरमाईंदा कंहिं मोमिन सां खिली ॻाल्हायई लैलतुल क़द्र जी इबादत थी वई मौला अञा को ॿुधायो इमाम जन फरमाईंदा कंहिं बीमार खां पुछी आए लैलतुल क़द्र थी वई अञा सभु ॻाल्हियूं ख़तम चई मौला अञा को सोलो ऐं सस्तो ॿुधायो इमाम जन फरमाईंदा पोइ सोलो ॿुध अगर तू शब क़द्र जी रात इबादत न करे सकियो हुजे तो जिंदगी जी जंहिं रात भी तस्बीह हथ में खणी मुंहिंजी ॾाॾी ज़हरा जे कातिल ते लानत कंदे अल्लाह लैलतुल क़द्र जो सवाब ॾींदई अल्लाह शब क़द्र जो सवाब ॾींदई पुछण वारे पुछा कई मौला ॻाल्हि इहा ई आहे त बीबी मरियम अफ़ज़ल आहे ऐं मौला जन फरमाईंदा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी ॾाॾी जनाब ज़हरा अफ़ज़ल आहे मौला इहो कीअं हो ॿियूं पहिरियां बीबी बाद मौला जन फरमाईंदा ख़बरदार असां जो नूर तॾहिं हुयो जॾहिं आदम ई न हुयो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था असांजो नूर तॾहिं हुयो जॾहिं आदम न हुयो साईं फरमायो मौला इमाम अली अलैहिस्सलाम जन फरमाइनि था मौला जाफ़र सादिक अलैहिस्सलाम फरमाइनि था हर बंदे मौला खां पुछा कई मौला कॾहिं खां चई जॾहिं खां आदम ई न हो आदम में दम न हो असां आज मौला रहंदा किथे हुयो चई जिते हू रहंदो हो उते असां तवज्जो आहे चई मौला पोइ फज़ीलत कीअं इमाम जन फरमाइनि था ॻाल्हि ॿुध सूरह क़द्र पढ़ी अथई चई हा चई पढ़ चई इहा हिकिड़ी राति हज़ार महीननि खां ख़ैरु मिन अल्फ़ि शहर इहा राति जेको आहे हज़ार महीननि खां छो अफ़ज़ल आहे चई मौला इन राति में अल्लाह क़ुरान नाज़िल कयो हो हिकिड़ो क़ुरान आयो हो जंहिंजे करे हीअ राति अफ़ज़ल करार पाती आहे हीअ राति अफ़ज़ल करार तंहिंजे करे पाती जो इन राति में क़ुरान नाज़िल थियो आहे ज़मान ख़ातिम हुसैन खां आख़िरी बंदे ताईं अली जी इज़्ज़त जो कसम इमाम जन फरमाइनि था बसि फज़ीलत इहा ॿुधाई न मौला जन फरमाइनि था पोइ उहा ॾाढी उन्हनि सभिनि खां अफ़ज़ल छो न हुजे जंहिंजे झोल में 11 क़ुरान नातिक आया हुजनि हूअ राति इन करे अफ़ज़ल जो हिकिड़ो क़ुरान साबित लथो इहा राति इन करे अफ़ज़ल आहे पोइ ॾाढी सभिनी औरतुनि खां अफ़ज़ल छो न हुजे जंहिंजी झोल में 11 क़ुरान नातिक आया हुजनि जंहिंजी झोल में 11 क़ुरान मौला अञा का फज़ीलत ॿुधाए इमाम जन फरमाइनि था भला इहो ॿुधाए तूं फज़ीलत ॿुधाए बीबी मरियम छा में अफ़ज़ल आहे तवज्जो कजो चई मौला बीबी मरियम खे बाबो बैतुल मुक़द्दस जे हुजरे में छॾे आयो ऐं जॾहिं ग़िज़ा जे लाइ सोचई अञा बीबी मरियम जो बाबो सोचे पियो त अल्लाह मोकिली अज़ जन्नत ॾांहुं तवज्जो अल्लाह मोकिली अज़ जन्नत ॾांहुं मौला मुस्कुराए फरमाइनि था बस फज़ीलत बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जी इहा फज़ीलत आहे त जन्नत मां घुराए खाए ॿुध ॾाढी ज़हरा जी फज़ीलत आहे अली जी इज़्ज़त जो कसम मौला जन फरमाइनि था ॿुध ॾाढी ज़हरा जी फज़ीलत और जेका जन्नत मां घुराए खाए उनखे बीबी मरियम चइबो आहे और जेका जन्नत वारनि खे पचाए खाराए उनखे ॾाढी ज़हरा चइबो जेका पचाए खाराए नबी दसे तो ज़माने वारो हिन दहलीज़ जी मुखां बाद ताज़ीम कजो हिन दरवाज़े ते ॾाढियां न ॻाल्हाइजो जेको हिन दर ते ॾाढियां ॻाल्हाईंदो न तबाह थी वेंदो जनाब सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जी अमड़ जे दुख में वेठा आहियो अज़ादाराने मज़लूम करबला रावी चेतो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धी मुई नाहे मारी हुई सख्त जुमलो लगे नंढड़ो भाउ समझी माफ़ कजो के तीरन सां न मारी अथऊं रावी चेतो बीबी खे दुख एतिरा मिलिया जो रोई रड़ियूं करे रोई करे चवंदी ही अल्लाह मुंहिंजा मूंखे बाबे ॾे घुराए ज़हरा थकिजी पई आहे अजरकुम अल्लाह अल्लाह कंहिं बेगम में न रोआ रही अज़ादारा ने मज़लूम करबला में रिवायत पढ़ी आहे
एतरा दुख मिलिया इन साइण खे मां नथो पढ़ा त इहो छा हुयो बस इहो पढ़ा तो जो सॼे हथ सां तस्बीह न पढ़ी सघंदी हुई। साईं अब्दुल हमीद चांडिया साहब खां कंहिं पुछा कई साईं बीबी जा वार अच्छा थी विया एड़ी मुसीबत केड़ी आई घणी देर में साईं जा वार अच्छा थी विया। साईं जन चवंदा मिंबर ते अचा न पुछा कजा। साईं जन आया पुछण वारे पुछा कई। साईं जन हिकड़ी पर्ची फाड़े जमीन ते उछले मेड़े जने जमीन ते उछले ऐं उहा मेड़े पर्ची पुछा था करन घणी देर लगी चई साईं का देर न लगी। साईं जन रोई करे चवंदा एतरी देर में मोहम्मद जी धी जा वार अच्छा थी विया। रोइण वारो एतरी मजलूम है साईं रोईंदी हुई मजलूम बाबा के अज़ादारा ने मजलूम करबला नबी के रोईंदी हुई न रोइण वारो जने टे जमात सानी थी न अज़ादारा ने मजलूम करबला बई शहजादा आया नाना दी खबर थे ओ नाना ओ नबी नाना अम्मा ॾाढी बीमार नाना अम्मा ॾाढी बीमार रोइण वारो ॿुधंदो खबर नबी मो आवाज आई बचड़ो वञो तहांजी मां जा आखिरी दम आहिनि ओ तहां यतीम थियण वारा हो। रोइण वारो इमाम हसन जी आवाज अचे नाना अल्लाह जाने अम्मा की केड़ी बीमारी लगी आ ओ नाना अम्मा ने मुंह थी देखारे ओ नाना ना मखलूत में बात थी खड़ी सके रुको इयो दी जवे अल्लाह मुझे बाबा ने घुरा ज़हरा थक जी पईया अजर खुमल अल्लाह के गम में न रोवा रही रोवंद नखन सा दुआ घुरो जेके भी बीमार हन मौला उन्हन के सेहतिया फरमाए। रोइण वारो रावी चेतो बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जने रोईंदी ही जनाब नबी अंबिया के मदीने वाला चवंदा अली मुर्तजा के या अली सैयदा के चो जा ॾींहं जो रोए या रात जो रोए असां आराम नथा करे सघूं। मौला जन फरमाइन हा या फातिमा तुझे बाबे जी उम्मत एतराज थी करे तुझे रोइण ते अज़ादारा ने मजलूम करबला जमल रोवण जो नालो आयो न मौला जन फरमाइन ॾींहं जो रोए